सॼी दुनिया में मौजूदु सिंध जा आशिको रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आहियां तव्हांजो पंहिंजो मशकूर फलकारो। मौजूद सामाइन हिन वक़्तु आऊं तहक़ीक़ जे सिलसिले में सिंध जे उभरंदे सेराई इलाइक़े अछड़ो थर में मौजूदु आहियां। अछड़े थर में जेकॾहिं असां वेही ॾिसंदासीं त उहो अजाइबात सां भरपूर आहे ऐं उन खां अलावा काफ़ी शयूं जेके हिते मुनफ़रद आहिनि, इनफ़रादी आहिनि ऐं हैरत में विझंदड़ पिणु आहिनि, जिन जो ज़िक्र आऊं पंजनि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में अॻिते हली कंदुसि। मौजूद सामाइन, अछड़े थर में खिपरे शहर में जॾहिं आउं पहुतो आहियां त सभ खां पहिरीं मूंखे इहो ख़्यालु आयो त अछड़े थर जंहिंजी तहक़ीक़ ते आउं वञा पियो त उहो आहे छा, उन खां ॼाणू माण्हुनि खां कुझु वाक़फ़ियत वठां। सो उन सिलसिले में आऊं अछड़े थर में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदड़ हिकु शख़्स मोहम्मद लुकमान लगारी, जंहिंजो अदबी नालो उस्ताद लगारी आहे, जंहिं शाह साईं ते तमामु वॾो शाहकार कमु कयो आहे ऐं हुन जी सॼी ज़िंदगी अछड़े थर जे राजनि सां गुज़री आहे। एतिरे क़दुरु उहो उन अछड़े थर सां वेझो रहियो आहे जो हुन अछड़े थर जा जेका ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि ढाठकी, हिन जो एतिरो मेल जोल उन अछड़े थर जे माण्हुनि सां थियो जो ही ढाठकी ॿोली न सिर्फ़ु सम्झे थो पर उन ते हुन शाह जे कलाम जो ढाठकी ॿोली में सम्झाणी तर्जुमो सोबो मंज़ूम उहो कयो आहे। त अछड़े थर जी ॿोली आहे, अछड़े थर जो तारुफ़ आहे, अछड़े थर मुतलिक़ जेका बि मालूमात आहे जेका हिन अज़ीम मुहक़िक़ जेको लतीफ़ साईं जे इश्क़ में अछड़े थर जे हिन भिटनि में घुमियो, हुन उते छा ॾिठो त आउं सम्झां थो त हिन खां वधीक असांखे को ॿियो माण्हू वधीक मालूमात कोन ॾींदो। त आउं पंहिंजे हिन तहक़ीक़ी सफ़र जी शुरूआत ई साईं उस्ताद लगारी खां करियां थो। त हाणे अचूं था साईं उस्ताद लगारी वटि ऐं हुन खां पुछूं था त अछड़ो थर छा आहे, हिन जो नालो इहो अछड़ो थर छो पियो। इन सभिनी ॻाल्हियुनि जी वज़ाहत लाइ साईं उस्ताद लगारी साहिबु। साईं ख़ुशि आहियो साईं? साईं मुजा सब ख़ैर फर्स्ट क्लास। साईं, हाणे असां हिते अछड़े थर में आऊं हिते आयो आहियां तहक़ीक़ लाइ। तव्हांजी सॼी ज़िंदगी इन अछड़े थर में गुज़री आहे, त इहो अछड़ो थर आहे छा, इन जो थोरो तारुफ़ वाक़फ़ियत असांखे करायो। साईं बिल्कुलु, महिरबानी साईं मशकूर फुलकारा साहिबु, तव्हां असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो, हिते असां वटि आया, तमामु वॾी महिरबानी। तव्हां अछड़े थर ते तहक़ीक़ जे सिलसिले में हिते अची रहिया आहियो ऐं असां वटि महिमान आहियो। अलाह पाक तव्हांखे नवाज़ियो आहे, तव्हां वॾा मुहक़क़ आहियो। हिन खां अॻु में तव्हांजो कमु सिंध जे कोहिस्तान वारे इलाइक़े जो आहे जेको तारीख़ में अची चुको आहे। उहो किताबु एॾो त मुस्तनद ऐं बहितरीनु आहे जंहिंजी असां जेतिरी बि साराह करियूं उहा घटि आहे। हाणे तव्हांखे आऊं अछड़े थर मुतालिक़ मुख़्तसिर मालूमात, जेका कलील मालूमात आऊं रखां थो, सा तव्हांखे तव्हांजे साम्हूं पेश करियां थो। साईं, अर्ज़ु हीअ आहे, थर संस्कृत ॿोलीअ जो लफ़्ज़ु आहे जंहिंजी लग़वी माना आहे असथल, यानी बीठल या वहंदड़ न। इन्ही असथल जो उचार अवल फिरी थियो थल ऐं थल जो उचार पोइ फिरी थियो थर। इहा आहे असली थर जी नाले जी सुञाण। थर लफ़्ज़ जी ॿी माना आहे वारीअ जे दड़नि ऐं भिटनि वारो मुल्क या रेगिस्तान। हाणे जेको अछड़ो थर आहे उहो सिंध जे मौजूदा 7 ज़िलनि यानी थरपारकर, उमरकोट, सांगड़, नवाबशाह, खैरपुर, सखर ऐं घोटकीअ जे हिसनि खां थींदो हिंदुस्तान ताईं फैलियल आहे। अछड़े थर जूं सरहदूं जेके आहिनि, हदूं जेके आहिनि, से सिंध जे मज़कूरा 7 ज़िलनि खां थींदियूं वञी पंजाब सूबे में दाख़िल थियनि थियूं, जिते सहराए चूलिस्तान खेनि भलीकार करे थो। थर जी ज़मीन अछाण माइल या वारियासी ऐं पोखी लाइक़ु न हुअण करे हिन खे अछड़े थर जे नाले सां
सुञातो वञे थो। हाणे साईं अछड़े थर जा 3 अनोखा तबई भाङा आहिनि। हा साईं, जिन में हिकिड़ो आहे रूही, ॿियो आहे ड्रियूं ऐं टियों आहे पूरचंड। हाणे हिननि जा चओ त तव्हांखे आउं पार पता ॿुधायां। हा साईं, हाणे रूही जा पार पता हिन रीति आहिनि त रूही वारे इलाइक़े में आबादी कान थिए, यानी पोखी आबादी जेका शइ आहे सा न थींदी आहे, छो जो हिन इलाइक़े में हेठि जर जो पाणी कोन्हे। पर जे किथे आहे त सख़्तु कड़ो आहे, कड़ो बि एतिरो जो उनखे माल बि न पीए। हा साईं, हाणे ड्रियूं जा पार पता वरी हिन रीति आहिनि। तबई लिहाज़ खां ड्रियूं कुदरत जो करिश्मो आहे। ड्रियूं जी कोहनि में हलंदड़ रेग ऐं विच वारियूं वेकिरियूं एराज़ियूं ईअं आहिनि जो ॼण दरिया पियो वहे। ड्रियूं जी वारी साझुर सां तपे थी ऐं साझुर साझुर सां ठरी थी वञे। आम तजुर्बो आहे त ड्रियूं वारे हंध में हेठि पाणी आहे ऐं उहो पाणी वरी मिठो आहे। ड्रियूं में थोरी खोटराई कंदासीं पाण फुट 2 फुट त 2-3 मिंट वेहंदासीं त हेठां पाणी सिमी निकिरी ईंदो। ऐं पाणी बि अहिड़ो साफ़ शफ़ाफ़ जो जहिड़ो कर मिनरल वाटर हुजे ऐं मिठो मिनरल वाटर जहिड़ो पाणी। हा साईं, ऐं टियों आहे पूरचंड, जंहिंजा निशान ऐं पार पता कुझु हिन रीति आहिनि त पूरचंड अछड़े थर जे अजाइबात मां हिकु आहे। हीउ कुदरत जो हिकु करिश्मो आहे जंहिं बाबति केतिरा ई किस्सा ऐं कहाणियूं मशहूरु आहिनि। आम रिवायत मूजिबि हज़रत नूह अलैहिस्सलाम जे छर वारे पाणी ज़मीन ते 3 जायुनि तां फाट खाधो हो। इहो मिड़ी माण्हुनि जो इहो कहावतूं आहिनि, इहे मशहूरु ॻाल्हियूं आहिनि। 3 जायुनि तां हज़रत नूह अलैहिस्सलाम वारो पाणी ज़मीन मां 3 जायुनि तां फाट खाई मथे निकितो हो। हिकु शाम मुल्क मां, ॿियो तुर्की मां ऐं टियों हिते सिंध मां पूरचंड वारे मक़ाम वटां। हा साईं, पूरचंड अछड़े थर जे विच में पाणी जी हिकु अथाह ऊन्ही ढंढ आहे जंहिंजे 12 ड्रियूं जूं ऊचियूं दीवारूं आहिनि। पूरचंड ढंढ जी ड्रेघ 6 मैल ऐं वेकर अंदाज़न 500 गज़ थींदी। ऊन्ही अहिड़ी जो 300 उठनि जूं मुहारूं ॻंढे हेठि छॾजनि त बि तरे ताईं कोन पहुचनि। हा सी, उहो एतिरो ऊन्हो आहे। इन ई अछड़े थर जूं भिटूं उभरंदे बहावलपुर, जैसलमेर, जोधपुर रियासतनि में लंघी वञनि थियूं। सिंध में मौजूदा थर जेका रीजन ऐं नारा रीजन जी पखेड़ अटकल 45,000 चौरस माइलनि ताईं फैलियल आहे। इन्ही समूरे भिटनि वारे भाङे या सिलसिले खे थर या अछड़ो थर सॾिजे थो। हा साईं, वाह साईं वाह, वाह साईं वाह। अछड़ो थर तमामु हिकिड़ो जेको सो तव्हांजे तारीफ़ में त हिकिड़ो बिल्कुलु मुनफ़रद इलाइक़ो आहे। हाणे हिते ज़ाहिर आहे हिकिड़ो इलाइक़ो आहे, उन इलाइक़े में माण्हू बि रहंदा हूंदा ऐं तव्हां जेको ॿुधायो त सहरा आहे, थर आहे, त हाणे उते पाणी जो कीअं निज़ाम आहे या उते खूह आहिनि त उहे कहिड़े क़िस्म जा आहिनि या कहिड़ा आहिनि? यानी माण्हू ज़िंदगी ऐं पाणी जो पाण सां तमामु घणो गहरो जेको सो लाॻापो आहे, त अछड़े थर में पाणी जा जेके ज़ख़ीरा आहिनि या तड़ आहिनि उन मुतलिक़ असांखे का मालूमात हुजे त ॿुधायो। महिरबानी साईं। अछड़े थर में पुराणे ज़माने खां वठी वॾा वॾा ऊन्हा खूह खोटियल हूंदा हुआ। आसानी सां सहूलियतूं मुयसरु न हूंदियूं हुयूं त उन्हनि खूहनि में काठियुनि जा वर वकड़ ॾेई काठियूं फासाए हिक ॿिए में खूह जे भिकियुनि खे किरण खां बचायो वेंदो हो। पर हींअर जीअं त जदीद दौरु अची वियो आहे, हींअर हैंड पंप लॻणु शुरू थिया आहिनि। कुझु NGOs जे तरफ़ां, कुझु सरकारी ख़र्चे ते गवर्नमेंट जे तरफ़ां हैंड पंप 400 फुट हेठि, 500, 600 बल्कि किथे किथे उन खां बि हेठि उहे लॻल आहिनि। बाक़ी अॻे ज़माने में जेके तड़ या खूह हूंदा हुआ उन्हनि जा बि काफ़ी मशहूरु नाला हूंदा हुआ। कुझु मूं वटि कुझु नाला लिखियल आहिनि, उहे हा साईं, कुझु उहे नाला तव्हांखे लिखत में जेके आहिनि उहे ॿुधाइजनि था। हाणे सभ खां पहिरियां ही अछड़े थर जे एराज़ी वारनि खूहनि जा नाला आहिनि। अकनि वारी खूही, बाहनि वारी खूही, ॿुढे वारी खूही, ॿहल वारी खूही, तड़ आत,
तड़ आगारो, तड़ आहियार, तड़ अर्थाहू, तड़ असरोही, तड़ असुडहर, तड़ अकाड़ाहू, तड़ ओकर, तड़ बचल वारो, तड़ पालोई, तड़ बबुर, तड़ जेसरो, तड़ जीणहार, तड़ जीऊ, तड़ झिकोई, तड़ चिमोई, तड़ चंदाहू, तड़ छेहो, तड़ हाजी मारूफ वारो, तड़ हनीफ आरीसर, तड़ दबक, तड़ दंगाहू, तड़ दोदाहू, तड़ धाराड़ी, तड़ डेसाराहू, तड़ मछोई, तड़ मोहम्मद आरीसर, तड़ मासूम, तड़ मलकोई, तड़ ममदाहू, तड़ मीनार, तड़ मोडाकर, तड़ मेघार, तड़ नादाणो, तड़ निजरोई, तड़ निहार, खूह गपणी, मित्तल वारी खूही, मिठी खूही, महर वारी खूही ऐं वाणियुनि वारी खूही वग़ैरह। ही आहिनि तड़नि जा कुझु नाला। इन खां अलावा हिन इलाइक़े में ॿिया बि केतिरा ई तड़ आहिनि। तमामु घणी इंसानी आबादी खे उहे सैराब कनि था। उतां माल पाणी पीए थो, माण्हू पाणी पीअनि था, पर पाणी असांजे पीअण जे लाइक़ु कोन्हे, पर उते जा माण्हू ठही विया आहिनि, कुझु पीअनि था। इहे आहिनि कुझु उते मौजूदु खूहनि ऐं तड़नि जा नाला। अच्छा, हाणे इन पाणी जो ज़ाइको कहिड़े क़िस्म जो आहे? लूणियासो आहे, कसारो आहे, फिको आहे? हा दा साईं, इन जो लूणियाठो आहे। असां जेकॾहिं उहो पाणी पीअंदासीं न, त जीअं संखियो मायल हुजे या लूणियाठो हुजे, उन सां हिते जे माण्हू जो पेट कुझु फुलंदो या खाधो हज़म न थींदो या उन जे जिस्म में मरोड़ शुरू थी वेंदी। असांजे हिते जो आम माण्हू जेको सैलाबी इलाइक़नि वारो इलाइक़ो आहे, उते जो माण्हू हू पाणी बारानी इलाइक़े वारो नथो पी सघे। सो ॿाहिरो कुझु आहे, उहो उते जा माण्हू पी सघनि था, पीअनि था पिया, मजबूरी आहे, जेकॾहिं न त ॿाहिरो पाणी आहे। अच्छा, हाणे पाणी जेकॾहिं उन्हनि जो सिहतमंद पाणी न आहे त पोइ ज़ाहिर आहे उन्हनि माण्हुनि सां इलाही मसइला थींदा हूंदा, सिहत जा प्रॉब्लम थींदा हूंदा, बीमारियूं थींदियूं हूंदियूं, त छा उते को इलाज जी दवा दरबल जी का सहूलियत आहे अछड़ेथर में? साईं, छिटी पाटी का इस्पताल आहे। किथे किथे परे 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 वॾा वॾा जेके ॻोठ आहिनि उते इस्पतालूं कुझु आहिनि, पर उहे बि मामूली। घणे भाङे माण्हू खे जेकॾहिं का एमरजेंसी थिए थी त वीचारो अछड़ेथर जो रहवासी माण्हू जेको आहे सो तड़पी तड़पी उहो गुज़ारे वञे थो। उनखे जल्दी में का बि वेझड़ाई में सहूलियत या आसानी कान्हे, छो जो हिते रोड रस्ता बि कोन आहिनि ऐं इहे आसानियूं कोन आहिनि। थोरो अरसो थियो आहे त कुझु हिकिड़ी पाणी जी लाइन छिके विया आहिनि, कुझु अॻिते मिठे पाणी जी हितां खां। उहा जिन जिन ॻोठनि वटां मटे थी उन्हनि ॻोठनि खे फ़ाइदो थियो आहे, पर आम अछड़ोथर जेको आहे इहो वीरान ईअं पियो आहे। जेके माण्हू वेठा आहिनि, गुज़ारो उन्हनि जो माल ते, ॿकरियुनि ऐं ढगियुनि ते आहे, पर आसानी मुयसरु कान्हे। माण्हू ॾाढा तकलीफ़ में हूंदा आहिनि, इलाज जूं सहूलियतूं बिल्कुलु कोन आहिनि। अच्छा साईं, हाणे जदीद जेका हींअर सॼी दुनिया में इहो हले पियो त जेको सो पाणी जेको नाक़ाबिल इस्तेमालु आहे उनखे रिसाइकल बि करे सघिजे थो, उनखे फिल्टर बि करे सघिजे थो, त छा सरकार तरफ़ां इहे जेके तड़ आहिनि इन्हनि खे फिल्टर करणु या साफ़ करणु या पीअण जे लाइक़ु बनाइण लाइ के क़दम खयां विया आहिनि किथे या न? फ़िलहालु साईं अहिड़ो को बि क़दम नाहे खयो वियो, पर जेकॾहिं अहिड़ी का कोशिशि कजे सरकार जे तरफ़ां त इहो कमु मुमकिन ज़रूरु आहे। पोइ असांजी आबादी जेका आहे, इंसाननि खे सहूलियतूं सिहत जूं, पाणी जूं ॿियूं मुयसरु थी सघनि थियूं, पर इहो कमु मुखैर हज़रात करे सघनि था, गवर्नमेंट करे सघे थी, हर माण्हू नथो करे सघे। इहो वॾो प्लान लॻणु खपे, इन आसानी जी सख़्तु ज़रूरत आहे। अछड़ो थर जेको आहे, हर इलाइक़े में मुख़्तलिफ़ ज़ातियुनि वारा माण्हू रहंदा आहिनि, त अछड़े थर में मख़सूस ख़ासि करे अछड़े थर में जंहिंजो तव्हां ज़िक्र करियो पिया, उन में कहिड़ियूं ज़ातियूं थियूं रहनि? जी साईं, अर्ज़ु हीअ आहे त अछड़े थर में कुझु ज़ातियुनि जा माण्हू रहनि था। हूअं त इंसाननि जूं ज़ातियूं हज़ारे आहिनि। ॿी सॼी सिंध जो जेकॾहिं अहवालु वठंदासीं त वॾा वॾा किताब छपियल आहिनि ज़ातियुनि जी इनसाइक्लोपीडिया ते, पर थर में रहंदड़ 60-70 ज़ातियूं अहिड़ियूं आहिनि जेके मख़सूस आहिनि, उन्हनि खां सवाइ ॿिया माण्हू कोन आहिनि। अहिड़ियुनि रहंदड़ ज़ातियुनि में आरीसर, अबड़ा, उन्नड़, बजीर, ॿांभण, भट्टी, भंभरा, बुणपार, भैया, भील, ठकुर, जांवरी, जिंझी, जोगी, जोणेजा, ॼाट, चांडिया, चानिया, छछर, हजाम, ख़ासखेली, दर्स, राठौड़, राजड़, रामलिया,
राहुमा, रिंद, रेबारी, सामी, सांगी, समा, समेजा, सुटहड़, सोढा, सूमरा, सैयद, कुंभार, कोरी, कोल्ही, खोसा, गज्जू, गुरगेज, गूंगा, गाहा, माछी, मंगरिया, मंगणहार, मोची, महर, मेघवाड़, नोहड़िया, वसाए पोटरा, हाले पोटरा, हिंगोरा ऐं हिंगोरजा वग़ैरह शामिल आहिनि जेके इन इलाइक़े में रहनि था। ग़रीब मारू माण्हू आहिनि, पंहिंजे गुज़र सफ़र कनि था, ॾुखिया सुखिया ॾींहं काटीनि था। इहे जेके क़बीला तव्हां ॿुधाया ज़ातियूं, उन्हनि क़बीलनि जो पाण में हिक ॿिए सां कहिड़ो रवैयो आहे? सही, उते मोहबत आहे। अछड़े थर जी मोहबत जो निरालो मिसाल आहे। को बि माण्हू वेंदो न, परे खां सॾु हणी रुॻो बि उनजे घर ॿारहें बचे उनजे थले ते हलियो वेंदो ऐं उहे माण्हू हुनखे ईअं अधर भाई कंदा, सम्झो कि ॼण असांजो को सॻो भाउ असांजे अंगण ते हलियो आयो हुजे, भले मुख़ालिफ़ ज़ात वारो हुजे, भले मुस्लिम नान मुस्लिम हुजे, पर उते मोहबत जो वॾो निरालो अंदाज़ आहे। हिते असां वटि शहरी इलाइक़ा जेके आहिनि, हिते हिक ॿिए खे मतिलबु माण्हू थोरो आदर भाई घटि थो करे, शायदि वसीलनि जे करे बि ईअं थी सघे थो। हुते कुशादो, जेॾो कुशादो इलाइक़ो आहे, जेॾो वसी इलाइक़ो आहे, ओतिरो उन्हनि माण्हुनि जूं दिलियूं वसी आहिनि, उन्हनि माण्हुनि जूं मोहबतूं वसी आहिनि, कुशादा उन्हनि जा सहन आहिनि, अंगण आहिनि, उहे मोहबत सां पेश अचनि था हिक ॿिए सां। अच्छा, समाज में ॾोह जो बि हिकिड़ो तस्वर आहे। मिसाल तौरु तव्हां ॿुधायो पिया त उते गुरबत बि आहे, उते तमामु घणियूं जेके परेशानियूं बि आहिनि, बीमारियूं बि आहिनि ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां का सहूलियत बि कान्हे का। त ज़ाहिर आहे इन ॾुखियनि हालतुनि में माण्हुनि जे ज़हन में क्राइम जनम वठे, को ॾोह जी सोच पैदा थिए, त इन अछड़े थर वारे इलाइक़े में ॾोहनि जी सूरत हाल छा आहे? साईं, अर्ज़ु हीअ आहे त ॾोह दुनिया जे हर तबिके में थिए थो, हर इलाइक़े में थिए थो, हर ज़ात वारो माण्हू करे थो। पोइ किथे घटि थिए थो, किथे वधीक थिए थो। थर वारे इलाइक़े में घणे भाङे ॾोह नथो थिए, पर जेकॾहिं को ॾोह थिए थो तॾहिं बि उते समाजी जेका रिथाबंदी आहे, उते जेको जिरगाई या कबीलाई सिस्टम आहे, उहो एॾो मोहबत वारो आहे, भरपूर वारो आहे, उहो माण्हुनि खे बख़्शिश करे था छॾीनि। को अलाह न करे को वॾो एॾो वाक़ियो न थिए, पर थोरी घणी में माण्हू बर्दाश्त कंदड़ आहिनि। इहे ॾोह बिल्कुलु थींदा। जिते इंसानी आबादी हूंदी उते थोरो घणो ॾोह ज़रूरु थिए थो, पर उते फराग दिली आहे, मोहबतूं आहिनि, माण्हू हिक ॿिए खे बख़्शिश कनि था। ईअं समाज हुननि जो हले थो। हाणे अछड़ो थर जिते तव्हां ॿुधायो पिया त डिज़र्ट एरिया बि आहे, उते वॾियूं भिटूं बि आहिनि, उते वण बि हूंदा ऐं इंसानी आबादी घटि आहे, खुलियल एराज़ी वधीक आहे, त उते ज़ाहिर जानवर बि रहंदा हूंदा। त कहिड़ा जानवर अछड़े थर में मौजूदु आहिनि झंगली? जीअं त हाणे अछड़े थर में सिंध जे ॿियनि इलाइक़नि वांगुरु काफ़ी नमूननि जा जानवर आहिनि, पर ख़ुसूसन जेको थर में रहंदड़ जानवर आहे उहो अहिड़े क़िस्म जो जानवर आहे जेको उञ बर्दाश्त करे, जेको कख पन ते गुज़ारो करे, जेको ॿ टे ॾींहं खाधो न मिले त बि उहो वेठो रहे। सो अहिड़नि जानवरनि में कुझु जानवर अहिड़ा आहिनि जेके ख़ासि अछड़े थर में रहंदड़ आहिनि। उन्हनि में उन्हनि जा नाला आऊं तव्हांखे कुझु ॿुधायां थो। उठ आहे, जीअं उठ अहिड़ो जानवर आहे जेकॾहिं उनखे भले 8 ॾह ॾींहं 15 ॾींहं खाधो न मिले न, तॾहिं बि हू पंहिंजो गुज़ारो करे वञे थो। पालतू जानवरनि में आहे। बघड़ आहे, झंगली जानवर आहे। ॿकरी आहे, ॿिलो आहे, ढगी, रिढ, रोझ, सहो बि रहे थो। सेड़ जंहिंखे डिघा कंडा चइजनि, फाड़ो, गिदड़, गॾ बि झंगली आहिनि उते जा साईं। झंगली गॾ, उन को धणी साईं कोन्हे, धणनि जा धण पिया हलनि। ख़ासि जीअं अफ्रीका में हू रोझूं आहिनि, ढगियूं आहिनि, इहे हलनि पियूं न, ईअं हिते अछड़े थर में गॾनि जा धण पिया हलनि। उहे जेके मिसाल तौरु हाणे झंगली जेके उहे गॾ जेके आहिनि, जी हा, छो त इंसानु जेको धारे थो त उन में उहो वरी इंसानी मतिलबु त हिकिड़ो थिए थो लाॻापो, त उहे झंगली जेके जानवर आहिनि उन्हनि जो माण्हुनि सां रवैयो कहिड़ो आहे? विढ़नि था, भॼनि था, टहनि था? माण्हुनि खे ॾिसी टहनि था ऐं के ग़रीब बि आहिनि ऐं उन्हनि मां उते थर जा माण्हू वरी फ़ाइदो बि वठनि था। किन खे धारे पोइ उन ते चिली रखी पोइ केॾांहुं सफ़र करिणो हूंदो चढ़ी वेंदा, वरी वापसि बि मोटी ईंदा। को वज़न वारो बार बि खणी वेंदा उन ते। इन हिसाब सां उन्हनि खां फ़ाइदो बि वठिजे थो।
अहिड़े रीति न उहे जेके जंगली जानवर जेके गॾ आहिनि जी उन्हनि जे मतिलबु तबई जेका बनावट आहे उहा ही जेको पाण हिते पालतू पाण वटि गॾु आम तरह जेको हिते सिंध में ॿियनि मौजूदु आहे शहरनि में मौजूदु आहे गॾु गाॾी में ॿियनि ॿारनि में इस्तेमालु थिए थो छा उन जी तबई हालति या उनजी जोड़ जक या तबई बनावट उहा साॻी हिननि गॾनि वारी आहे पालतू गॾनि वारी या जंगली गॾनि जी बनावट का ॿिए क़िस्म जी आहे? साईं ॾिसो अर्ज़ु हीअ आहे त हर जानवर जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि हर हिकु जानवरनि जा जीअं गॾनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि हिकिड़ा लाॾू गॾ आहिनि हिकिड़ा लासी गॾ आहिनि थर में रहंदड़ जेके गॾ आहिनि उहे क़द जा नंढा आहिनि उहे वॾे क़द वारा कोन आहिनि दरमियाने ऐं नंढे क़द जा थींदा आहिनि उन्हनि मां उहो फ़ाइदो वठनि था अहिड़ी रीति गॾनि खां सवाइ ॻोर पट ॻोर नरी हीअ बि जानवर आहे घोड़ो अच्छा ॻोर नरी कहिड़े क़िस्म जो आहे? ॻोर नरी जेका आहे सा नंढो जानवर आहे जीअं नोर हुजे अच्छा हा नोर खां हीउ जेको नोरीड़ो पाण वटि हले थो हिकिड़ो जंगली नोर वॾनि वारनि वारो इन नमूने सां आहे जी हा साईं घोड़ो बि आहे लंगूर लोमड़ लोमड़ त तमामु घणो आहे मिरू बि रहे थो मेंह बि ॻोठनि में धारी वञे थी जंहिंखे खणी जेकॾहिं कढंदासीं इन लिस्ट मां त खणी मतिलबु उहा थोरो कमी थी वेंदी मेंह बि धारिजे थी अछड़े थर में आहे छिटी पाटी विॼू बि हिकिड़ो जानवर आहे ऐं हरण विॼू छा आहे? विॼू बि हिकिड़ो जानवर आहे जेको राति जो हले थो ऐं ॾींहं जो कंहिंखे हथु नथो अचे हा साईं इहे अहिड़े क़िस्म जो जानवर आहे ऐं हरण त उहो मशहूरु जानवर आहे थर जो इहे जानवर थर जा रहाकू आहिनि जेके बुखूं बि बर्दाश्त कनि था ऐं उते रहनि था अछड़े थर में पखी जेके उते रहनि था या जिन्हनि जे रहण जे लाइ उते हालतूं मौज़ून आहिनि त उहे पखी के तव्हांखे सुझनि? जी साईं अछड़े थर में काफ़ी क़िस्मनि जा पखी आहिनि अछड़े थर में जीअं त पाणी जी अणाठ आहे घटिताई आहे ऐं उते वरी अहिड़े क़िस्म जा पखी आहिनि जेके पाणी खां बग़ैर गुज़ारो कनि पर जेकॾहिं पाणी थोरो घणो मिले त उहो पी बि वठनि था अहिड़नि पखियुनि में अबाबील अछड़ो तितिर कारड़ो तितिर थर में कोन्हे छो जो कारड़ो तितिर पाणी खां सवाइ नथो रही सघे अछड़ो तितिर बाज़ बुरबुलो बाबीहो टाकरू गेरी टुटेण गेरी बाटे भड़ बटेरो ॿोड़ी भौंतरी ताड़ो इहे साईं उते अछड़े थर जा पखी आहिनि ट्रिकलो तलूर टीटीहर पारीहर पुटियो झिरकी चांह चिबरो चचूनी चंडूर छपाको दूधू गेरी ड्रोड बि हिकिड़ो पखी आहे हा साईं उहो कहिड़े क़िस्म जो आहे? उहो गेरे वांगुरु आहे गेरे जहिड़ो आहे साईं हा साईं ड्रोड सिरिण बि उते रहे थी सूंदो शेख ममोली उकाब फिड़दू काठ कुटो कारपेटी कारो कणछी कांगो कबूतर कबर कूंज कोयल गुरड़ गुग गिज लाली लेलो मताह मलहाली मोर वईहो हुदहुद ऐं हुड़ियो वग़ैरह इहे पखी हा साईं ऐं इहे पखी थर में रही सघनि था ऐं रहनि था दस्तियाब आहिनि मिलनि था जी साईं अच्छा उन्हनि पखियुनि जो शिकार मिसाल तौर के हिलाल पखी बि आहिनि उन माण्हू उन्हनि जो शिकार कनि था या उन्हनि खे छॾे था ॾियनि त भले हुजनि कोई सूंहं आहे? जी साईं अॻे ज़माने में पखियुनि जो शिकार घटि थींदो हो पर हिन दौर में जीअं त काफ़ी शयूं दस्तियाब आहिनि माण्हुनि वटि हथियार आहिनि पहवार आहिनि ॾियारियूं आहिनि ऐं जीअं कोल्ही माण्हू आहिनि उन्हनि वटि कातरूं आहिनि उहे इन्हनि शयुनि जो शिकार बि कनि था इन्हनि पखियुनि जो शिकार बि थिए थो पर छिडो पाडो थिए थो हरूभरू घणो कोन थो थिए वाह साईं वाह अछड़े थर में जेको ज़ाहिर आहे जीत बि रहंदा हूंदा त जीत कहिड़ा आहिनि अछड़े थर में जेके इन उन खे बर्दाश्त कनि था उते रहनि था? जी साईं जीतनि जा बि मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि हिकिड़ा खंभनि वारा जीत आहिनि जेके उॾामी सघनि था हिकिड़ा सुरंदड़ जीत आहिनि जेके रेड़ियूं पाइनि था हिकिड़ा ॿिरनि में रहंदड़ जीत आहिनि जिन खे पेरड़ा आहिनि
अहिड़े क़िस्म जा काफ़ी जीत आहिनि जेके अछड़े थर में रहनि था। उन्हनि में आर, अजगर, उॾोही, अज़दहा, अज़दहा वरी नाग जो वॾे नाग जी जो क़िस्म आहे, आहिनि साईं, बिल्कुलु अछड़े थर में आहिनि। हा साईं, अकमकड़, बला, बंचीर, बांडी, बिंडो, बंगारी, ॿोघी, भटूं, भंभूरी, भौर, तिॾ, तिॾो, थुकणी, टांडाणो, टिकलो नाग, टिंडण, टिंडणी, पदम, परड़, पोपट, पीअण, ॼारो, ॼाहो, ॼवो। हीउ ॼवो जेको आहे सो जूं खां थोरो वॾो थिए थो, उहो पेरनि में रुगो चक पाए वेंदो न, पोइ खाॼी छॾींदी कान, पियो माण्हू खणंदो, वेंदी वधंदी। ॼवो चिचड़ी वांगुरु आहे हिकिड़ो, उहो ज़मीन में रहे थो, भाण वारी ज़मीन में। झिरड़, चिचुड़, चिचड़ी, चंदण ॻोह बि रहे थी। चोर बि हिकिड़े जीत जो नालो आहे जेको खॾु खोटींदो आहे, खॾु गोल गोल हूंदी। जी साईं। चीलाटो, छिरत, ॾांवर, ॾंग, ॾेभूं, सांपूटियो, सांड्रो, सांड्री, सानो, सुरो, सिगड़ियो, संगचूड़, सौ पेरी, सेंवरो, शींह मखो, फोगड़ियो, फेंगणी फेर, काछू कीड़ो, कारो नाग, कारी हर, कानी हर, कुत, किरड़ी, कुंभारो नाग। अहिड़ी रीति वरी ॻेल्हड़, घर घरैण, लुंड, लुंडी, माकोड़ो, बाज़ारी माकोड़ो, मज़ारी माकोड़ो, मकड़, मकड़ी, माखी नंढी, माखी वॾी, मच्छर, मख या मखो, मींहुं वसाड़ो, नोर। मींहुं वसाड़ो सिर्फ़ु मींहं जी मौसम में पैदा थिए थो। मींहुं वसी बीठो, थोरो बसि गर्मी थी, मींहुं वसाड़ा पैदा थींदा, ॻाढ़ा ॻाढ़ा, गुलाबी गुलाबी। नोरियड़ो, नूना नाती, वारी मच्छी, विछूं, हथला ॾुखणई ऐं हणखण वग़ैरह ही शयूं थर में आहिनि। हणखण त अहिड़ी आहे जंहिंजे नाले क़दीम ज़माने खां वठी इहा कहावत मशहूरु आहे त हण रुगो हणे, ॾंग हणे त मुड़ुस खे खणो बसि, माना मुड़ुस ख़तमु। उनजी चंबी लॻंदी, हण हुन चंबी हई त मुड़ुस ख़तमु। एॾी ख़तरनाक इहा आहे। जी हुनजे नवनि में ज़हर आहे। अच्छा, वाह, माना हीउ सफ़ा त ख़तरनाक जीत हिते रहनि था। अछड़ो थर जीअं त तव्हां ॿुधायो पिया त खुलियल भिटनि वारो वारियासो या हेठि थोरा हुन जा ॾर उहो आहिनि, त उते वण ॿूटा या गाह वसकारे ते या मुस्तक़िल नमूने सां जिते माल रहे थो, जानवर रहनि था, त उनजे खाद खुराक लाइ कहिड़ियूं शयूं मददगार आहिनि? ऐं उते वण ॿूटा गाह ज़ाहिर उन इलाइक़े जे हिसाब सां मख़सूसु हूंदा, त उन्हनि जा नाला जेकॾहिं तव्हां वटि हुजनि त ॿुधायो। जी साईं, अहिड़ा बि वण आहिनि जेके अछड़े थर में मुस्तक़िल हुजनि था। के अहिड़ा आहिनि जेके मौसमी हूंदा आहिनि, के वरी बरसातुनि ते थियनि था, के मौसम ते थियनि था, के मुस्तक़िल ई आहिनि। उहे उन्हनि जा गॾियल नाला तव्हांखे आउं थोरो ॿुधाईंदो हलां त आसरी लवो, जेके नर लहो चइजे, उहो आहे उन इलाइक़े में काफ़ी आहे। उबत कंडड़ी, अड़क, अक बि जाम आहे। अछड़े थर में अकड़ी बि थिए, बखड़ो थिए, बोभरियो थिए, बोरांज, जीअं त बेपाड़ी, बाजरी, हाणे ही मौसमी आहे बाजरी, ॿाउर, ॿरू, ॿूड़ो, ॿूह, ॿेर, भतर, भुर्ट, भुॻड़ावल, भंगरी, तिर। हाणे ॿुधो साईं, हिकिड़ियूं शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पंहिंजे हिन सेराबी इलाइक़े में ऐं थर वारे इलाइक़े ॿिन्ही में हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि, ऐं के आहिनि जेके निरालियूं आहिनि उते। सो इहे तिर थिए उते, तिर कुदरती थो थिए या माण्हू पोखीनि था? कुदरती वारो अलॻि आहे, उनखे पट तिर चइबो आहे। अच्छा, हीउ हथ सां पोखियो वेंदो आहे, हीउ फसल वांगुरु पोखिबो आहे। थूहर, टांकार, टूह, टंगड़ी, पायोड़ो, पट तिर, पिपिर, पिपूं, पेरूअड़ो, जोॻीअड़ो, जूअर, ॼार, ॼांगरी ॿेर, झिट, झेरणो, चिभड़, चग, चमकलाणी, चीहो,
छाहों, छपरी, देबण, देवी, धकड़ी, डामण, रोहिड़ो, रेभड़ी, सावड़ी, सर। ही सर जेको आहे इहो साॻी इहो पाण वारो देसी सर जेको आहे अहिड़ो थिए थो। उतां हेठां उनखे सैलाब मिठो पाणी मिले थो। सिगरू, सैन, सिणह, सेवण, फटकणी बूटी, फोग, काणीग, कालर, कानूड़ो, कांह, कटण, किरड़, कुसर, कलूरो, कंडो, कोरड़, कूंभट, कुआढाल, केहर, खबड़, खिप, खजी, खेरोल, खेह, गिदरो, ग्वार, गोलाड़ो, गीह, गुगुर, गम, गंढीर, गोलाड़ो। अहिड़ी रीति ॻोलूं बि थिए, घोड़ावल, लाणो, लाणी, लुलुर, लंब, लूणक, लवो, लई, लयार, माधाणो, मतीरो, मरीड़ो, मखणी, मुढेरी, मुंग, मोठ, मुनेह, मुनियो। ही बि थिए जीअं मेहो थिए, नागफणी थिए, नागौर बि उते जाम थिए। निम जो वण आम जाम आहे अछड़े थर में। वाहो, वंगी, वणवेढ़ी, वेसूनी, वेकर ऐं हज़ारदाणी वग़ैरह इहे शयूं अछड़े थर में आहिनि, जेके हिकिड़ा त अहिड़ा ॿूटा ऐं वण आहिनि जेके बिल्कुलु बसि वेराने में थियनि, जिन खे कंहिं बि शइ जी ज़रूरत कोन्हे। पाणी पुरम जी हुनजी पाड़ ऊन्ही वञे थी, पाण हेठां पाणी चूसे थी। ऐं के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मौसम ते थियनि, के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके वसकारे ते थियनि। वाह साईं वाह, तव्हां साईं तमामु घणी मालूमात ॾिनी थर जे तबई भाङनि जी, उतां जे माण्हुनि जी, उतां जे ज़ातियुनि जी, उतां जे गाहनि जी, जानवरनि जी। तव्हां जी त बुनियादी तरह सॼी ज़िंदगी शाह साईं ते कमु कयो आहे, सॼी ज़िंदगी अर्पण जी हद ताईं। हिकिड़ा माण्हू त कमु हूंदो आहे, हिकु ॿ अधु किताबु लिखी छॾियो या 4-5 किताबनि खे ॻंढे, उन में टुकड़ा टुकड़ा ॻंढे ऐं पाण किताबु पंहिंजो नालो लिखी, अहिड़े क़िस्म जा बि खोड़ सारा असां वटि कमु थिया आहिनि। ऐं उहे माण्हू पाण खे वॾा वॾा मौक़िक़ सॾाइनि था। तव्हां जीअं त बुनियादी तरह शाह ते जेको बि कमु कयो आहे, उन ॿोली ते कयो आहे, वॾो तव्हांजो जेको कमु आहे, त तव्हां शाह जी सिट वार सम्झाणी जेका असां ॾिनी आहे, जेको हिकिड़ो रिकॉर्ड आहे, ऐं उहो अकेलो तव्हांजो कमु आहे जो तव्हां शाह साईं जी बैतवार सम्झाणी त थी, पर तव्हां सिट वार सम्झाणी ऐं उहा बि शाइरी में, या उन खां पोइ हिकिड़ियूं अहिड़ियूं ॿोलियूं जिन में कमु घटि थियो आहे, जीअं ढाटकी आहे, सिराइकी आहे, त उन में बि तव्हां शाह ते जेको सो तमामु वॾो कमु कयो आहे। शाह सां तव्हांजो तमामु घर हो, जेको ईअं सम्झिजे त तव्हां जेको कमु कयो आहे, ग़रीबत जे हाल सारू, पंहिंजे हीणे हाल सारू, अबरे हाल सारू, वसीलनि जी अड़ाठ, इदारनि जी तव्हां खां माना परे रहणु, उन हूंदे बि तव्हां जेको सो कमु करियो पिया। त हाणे उन इश्क जे बुनियाद ते तव्हांजो जॾहिं शोबो ई लतीफ़ियात आहे, त हाणे जॾहिं पाण अछड़े थर ते ॻाल्हायूं पिया, त शाह साईं जो वास्तो या तलक अछड़े थर सां केतिरो रहियो? साईं महिरबानी, तव्हां मूंखे वधीक मालूमात वठण जी इजाज़त ॾिनी, मालूमात ॾियण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई आहे। साईं अर्ज़ु हीअ आहे त मुंहिंजो लतीफ़ियात कमु काफ़ी सालनि खां हलंदड़ आहे। हज़रत सैयद शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह हेॾां थर वारे पासे बि आया। चवनि था त शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैह हर साल सावण जी मौसम में मियां मोहम्मद मुबीन थराई चोटियारनि वारे वटि ईंदो रहंदो हो। मियां मोहम्मद मुबीन कीरियो चोटियारनि वारो पंहिंजे वक़्त जो वॾो आलिम ऐं दरसगाह चोटियारी ज़िले सांगढ़ जो बानी मुबानी हुयो। सन 1851 ईस्वी में मशहूरु अंग्रेज़ अदीब रिचर्ड बर्टन सिंध में आयो हो। उन टालपुर दौर जे 6 मदरसनि खे कॉलेजी सतह जे दरसगाहनि में शुमारु कयो, जंहिंमें हिकु सेवण, ॿियो खोहड़ा, टियों मटियारी, चोथों ट्रिपट, पंजों वलहार ऐं छहों चोटियारी। हिननि खे कॉलेजी दर्जो हूंदो हुयो। सो भेटाई साहिब रहमतुल्लाह अलैह हर साल सावण जे महीने में मियां मोहम्मद मुबीन थराई चोटियारी वारे वटि
ईंदो रहंदो हो ऐं उतां मोकिलाए पोइ वरी अछड़े थर जे सैर सफ़र ते उतां खंभरे वियो। खंभरे खां थी वरी सिरेवारी में आयो, मखदूम मियां ताज मोहम्मद कीरे साहिब वटि आयो, उनजी दरसगाह ॾिठाई। उतां पोइ आयो वाघियनि वारी भिट ते, उते जी 3-4 ॾींहं इबादत कयाई, जिते वारी वरी वेई ऐं उते शाह हबीब बि हुनखे अची ॻोल्हे लधो, पोइ पाण ॾांहुं वठी वियो। अच्छा, शाह हबीब ते जेको इहो वारी वारो जेको आहे तो ॻोल्हींदे ॻोल्हींदे आयो तो वारी वरी वई, उहो किथे इते ई असुल में भिटशाह आहे। अच्छा, असुल में उहो माग मकान मुंहिंजो नज़रियो इहो आहे त भिटशाह आहे, जिते हुनखे अची इबादत कंदे वेठल ॾिठाई ऐं ॻोल्हे लधाई। पर माण्हू मनसूब कनि था वाघियनि वारी भिट ते। इते बि हिकिड़ो कतबो लिखियो रखियो आहे जंहिंमें इहो अहवालु नोट थियल आहे। उहो काशी जो कमु थियल आहे, उकरियल कमु बि आहे। उन में लिखियलु आहे त हीअ उहा जॻह आहे, हीअ उहो माग मकान आहे जिते हज़रत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह भेटाई साहिब खे अची ॻोल्हे ॻोल्हे लधो ऐं चयाईं, ॾिसी चयाईं त लॻी वाह वयसि अंगड़ा लटजी। पोइ भेटाई साहिब वराणी में चयो, पेई खणे पसाह पसण करणु पिरीअ जे। हिन इलाइक़े जे बाबति बि इहा ॻाल्हि मशहूरु आहे, लेकिन असुल में मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो भिटशाह वारो मक़ामु आहे जिते भेटाई साहिबु हूंदो हुयो। हाणे भेटाई साहिब में इहा ख़ूबी आहे त भेटाई साहिब जो सुर मारवी जेको आहे समूरो ईअं सम्झो अछड़ो थर आहे। पंहिंजो ज़िक्र जीअं अछड़े थर ते हले पियो त उन हवाले सां इहा ॻाल्हि चई सघिजे थी त अछड़ो थर आहे। भेटाई साहिबु अछड़े थर खां पोइ वरी जंहिं ॿिए इलाइक़े में वियो त उते उन इलाइक़े जी ॿोलीअ खे साम्हूं रखी शाइरी कयाई। भेटाई साहिब जी इहा ख़ूबी हूंदी हुई। फ़र्ज़ु करियो जीअं हेॾां मारवाड़ वारे इलाइक़े में वियो भेटाई साहिबु त उते वरी सुर सोरठ चयाई। उहो किसो मालूम थियुसि त सुर सोरठ जो चयाई त उन में वरी मारवाड़ी ऐं ढाटकी लफ़्ज़ बि शामिल थिया शाइरी में। मसलन तंद तुम्हारी तान कयो सो क़बूल पियो, सिर तां आहे सट में ॿियो की मंगज ॾान, ख़ाक मिटी का बान काटिया पोइ कुझु नहीं। यानी इन हिंदी बि अची वई, उहा बि अची वई। इहा भेटाई साहिब जी ख़ूबी आहे। वरी जो भेटाई साहिबु ससुई जे पेचरे सां वियो, जब जाबलू इलाइक़े में वियो कोहिस्तानी ॿोली, उते वरी उहे लफ़्ज़ वरी बलोचकी ॿोली जा लफ़्ज़ भेटाई साहिबु पंहिंजे शाइरी में पंहिंजे कलाम में इस्तेमालु कया। मसलन बुरू फाज़ा बात जन थांग रवां थेशी, मा वज़ी बिरास बुरू ईज़ बिलूं ऐशी, लेड़ा रात लतीफ़ चए नधाऊं नेशी, पुनू परवेशी किज प्यादीअ जी पंध में। भेटाई साहिब जी इहा ख़ूबी आहे। सो वरी जो अछड़े थर जो मिसाल वठंदासीं त ही सुर अछड़े थर जी ॿोली जे मख़सूस इस्मनि ऐं अल्फाज़नि जी आमेज़श सां सरासर सुरो ऐं मोतर लॻो पियो आहे। मारवी सुर। जीअं ॻंढियूं मंझि ॻंढीर तीअं मूं मन मारोड़नि सां। हाणे ॻंढीर गाह जेको आहे सो अछड़े थर जो आहे, भिट जो आहे, मारी जे मुल्क जो आहे। ईअं भेटाई साहिबु वरी उन इलाइक़े जे उन्हनि शयुनि जा नाला ऐं इहे शयूं पेयूं लस लतीफ़ चए हीड़े मंझि हमीर वञी मंझि मलीर सभु छोड़ींदियसि सुमरा। इहे ॻंढियूं मंझि ॻंढीर ईअं मुंहिंजो मन मारूड़नि सां ॻंढियो पियो आहे। भेटाई साहिबु हिन इलाइक़े जी नुमाइंदगी वरी इन हिसाब सां कई आहे। भेटाई साहिब जी इहा ख़ूबी आहे। हिन इलाइक़े में भेटाई साहिबु आया, सैर सफ़र कयाऊं, किसा लोक दास्तानूं मालूम कयाऊं ऐं उन ते पंहिंजो उहो तौरु तरीक़ो पंहिंजी शाइरी में ढालियाऊं। इन करे त भेटाई साहिबु असांखे वणे थो। हर माण्हू जो शाइरु आहे, हारी जो आहे, मज़दूर जो आहे, पोरियत जो आहे, धनार जो आहे, पहवार जो आहे। भेटाई साहिबु इन करे असांजो शाइरु आहे। महलातनि वारनि जो कोन्हे, नवाबनि जो कोन्हे, साहिबज़ादनि जो कोन्हे, अमीरनि जो कोन्हे। भेटाई साहिबु असां मारूड़नि जो शाइरु आहे। इन करे क़ौम में, अवाम में, माण्हुनि में घणे में घणो पसंदि कयो वञे थो। भेटाई साहिबु बिल्कुलु अछड़े थर में आयो ऐं उते सैर सफ़र कयाई ऐं बैत चयाई। वाह, तमामु सुठी मालूमात। वाह साईं वाह। तव्हां साईं जेको मतिलबु त लतीफ़ साईं ते कमु थियो आहे या तव्हां वटि हेॾी मालूमात वॾी आहे
जो तव्हां हर शइ ते नज़र रखंदड़ आहियो। जे अछड़े थर ते पाण ॻाल्हायो त तव्हां उनजे गांवनि खां वाक़ुफ़ु आहियो, जीतनि खां वाक़ुफ़ु आहियो, जानवरनि खां वाक़ुफ़ु आहियो। एॾी वॾी मालूमात ऐं एॾी वॾी जाखोड़ ऐं तव्हांजो कमु जेको, जीअं त तव्हां हिक ई रुख ते शाह साईं ते कमु कयो ऐं उहो कमु बि तव्हां इश्क जी हद ताईं, जुनून जी हद ताईं ऐं हिकिड़ो अहिड़ो कमु कयो जेको कंहिं अॻे न कयो। जेके रहियल शयूं हुयूं, रहियल जेके हिसा हुआ, उन्हनि ते तव्हां कमु कयो। त तव्हांजा जेके किताब हिन वक़्त ताईं छपिया, छा उन में या तव्हां जेको तहक़ीक़ाती कमु कयो उन में हुकूमती इदारा या के ॿिया इदारा जेके इल्म ऐं फ़रोग़ लाइ कमु कनि था, उन्हनि को तव्हां सां राबितो, को तव्हांजी का मदद, रिसर्च में का मदद, या तव्हांजे किताब जे कम में का मदद, या छपाइण में का मदद कंहिं इदारे कई? मुंहिंजा साईं मशकूर साहिबु, अर्ज़ु ही आहे त ही जेके सरकारी इदारा आहिनि, जिन में पब्लिशर इदारा आहिनि या सकाफ़त खाते वारा आहिनि, इन्हनि वॾनि इदारनि या सरकारी इदारनि मुंहिंजी हिन मामले में लतीफ़ शनासी जे बारे में हिकु कंहिं बि क़िस्म जी मदद कोन कई आहे। हालांकि हुननि खे करणु खपे। मूंखे हिमथाईनि, मुंहिंजो कमु जेको एॾो वॾो आहे। हाणे तव्हां यकीन कंदो साईं, आउं अकेलो माण्हू हिकिड़ो रफ़ मसौदो लिखंदो आहियां, शाह जे रिसाले जो रफ़ तर्जुमो कंदो आहियां, मंज़ूम तर्जुमो, उन खे वरी ॿियो दफ़ो फेर पंहिंजो पाण वेही कंदो आहियां, वरी उन खे कटे टियों दफ़ो वरी फेर कंदो आहियां, उजागा कंदो आहियां, उन खे कंपोज़ आउं पंहिंजे ख़र्च ते कराईंदो आहियां। कंपोज़ जा वरी प्रूफ रीडिंग आउं पाण करियां, सालनि जा साल प्रूफ रीडिंग हले मुंहिंजी। उन खां पोइ उहो किताब छपजे त आउं पंहिंजे खीसे जा पैसा ॾेई किताब छपारायां। मूंखे मुंहिंजी कंहिं बि क़िस्म जी सरकारी इदारनि का बि सहायता, का बि मूंखे मोट कान ॾिनी आहे। हालांकि हर रिसाले या हर लतीफ़ शनासीअ जे किताब बाबति, जे छपाई बाबति इन्हनि इदारनि खे मूं लिख पढ़ कई आहे, लिखंदो रहियो आहियां। मूंखे कंहिं बि क़िस्म जी मोट कोन मिली आहे। लॻे थो, मुंहिंजो अंदाज़ो आहे, थी सघे आउं ग़लति बि हुजां, पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त हीअ जेके इदारा आहिनि, सरकारी वॾा इदारा, इहे वॾनि माण्हुनि जा इदारा आहिनि। इहे असां जहिड़नि कलील माण्हुनि जा इदारा न आहिनि। आउं हिकिड़े नंढड़े ग़रीब घराणे जो फ़र्द आहियां। आउं सिरड़े हारी मोहम्मद आलिम लिगारी जो फ़र्ज़ंद आहियां। इन करे मूंसां हुननि जी का बि चाह कान्हे का। शायदि आउं ईअं सम्झां थो, मुमकिन आहे आउं सही न बि हुजां। ॾिसो, शाह दा रिसाला आहे, मेहराण अकेडमी छपायो, उन्हनि खे शाबस आहे, उन्हनि मूंखे अॻिते आंदो। प्राइवेट इदारो आहे मेहराण अकेडमी। मुंहिंजो कलमी नुस्ख़ो, रंगीन कलमी नुस्ख़ो मौजूदु आहे। केर बि हुन जा अक्स छपाइण लाइ तयारु कोन आहे। मुंहिंजो ही एॾो वॾो कमु थियो आहे, सिटवार सम्झाणी वारो, जंहिंखे रातियुनि जूं रातियूं, सालनि जा साल मूं उजागा कया। मूं इदारनि सभिनी खे लिखियो, पर कंहिं बि मुंहिंजो कमु शाया नाहे कयो। का बि मोट न, ख़त जो जवाब बि न। एतिरे क़दुरु जो मौजूदा सेक्रेटरी सकाफ़त खाते वारे खे मूं शाह जे इन रिसाले जी कापी तोहफ़े तौरु ॾियारे मोकिली, पर उनखे अॼु 3 महीना थिया आहिनि, मूं ॾांहुं का बि रसीद नाहे आई त उस्ताद तुंहिंजो किताब पहुतो। दिलि ख़ुशि थी। एतिरो बि न, मोट बि कोन आहे। जीअं त ही लतीफ़ शनासी जो कमु आहे, इन खे सकाफ़त खातो, हुकूमत सिंध, उनखे दिलचस्पी वठणु खपे। उहो मुंहिंजा किताब छपाए। शाह लतीफ़ चेयर कराची यूनिवर्सिटी कराची आहे, उहा बि छपाए थी। सिंधी अदबी बोर्ड आहे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी आहे, इंस्टीट्यूट ऑफ सिंथोलॉजी आहे। इहे अहिड़ा इदारा आहिनि जिन में पब्लिशर्स चेयर्स अलॻि अलॻि आहिनि। उहे वॾनि आलमनि अदीबनि जा किताब छपाइनि था। पर छा थी वियो आहे, मूंखे हैरत थिए थी जो मूं जहिड़े माण्हू जा एॾो वॾो कमु कयल आहे, केर बि मुंहिंजो किताब कोन थो छापे, जो आउं शायदि वॾो माण्हू न आहियां। अदा मूंखे न कोई माली मदद मुंहिंजी कंहिं कई आहे, ऐं लॻे थो त मूंखे माली मदद जी ज़रूरत बि कोन्हे। ख़ुदा ताला मूंखे हर शइ ॾिनी आहे, भला आउं पंहिंजे तौरु तरीक़े सां करियां थो। वॾा माण्हू, डॉक्टर बलोच साहिबु, डॉक्टर अब्दुल गफ़ार सूमरो साहिबु, इन्हनि जा किताब या रिसाला जॾहिं तयारु थींदा हुआ, तॾहिं इहे पब्लिशर इदारा क़तारनि में बीठा हूंदा हुआ। असांखे ॾियो, असीं था छपायूं। हू उन्हनि खे ॾींदा हुआ, उन्हनि खे रॉयल्टी मिलंदी हुई,
उन्हनि जा किताब मुफ़्त में छपबा हुआ ऐं मथां मुआवज़ो मिलंदो हुयो ऐं 100 कापियूं हुननि खे एवज़ में मिलंदियूं हुयूं। आउं वाहिद शख़्स आहियां, मूंसां कंहिं बि तामन कोन कयो आहे, मूंखे को बि ॾुखु कोन्हे, तारीख़ मुंहिंजी आहे, ऐं जेको वस आहे मुंहिंजो करियां पियो ऐं करे वेंदुसि कमु। पर इहो ॾुखु मूंखे रहिजी वेंदो जो मुंहिंजो इन्हनि इदारनि मां कंहिं बि कमु मुंहिंजो शाया कोन्हे कयो। शायदि आउं सही न हुजां, पर इन्हनि इदारनि खे सोचणु खपे, मूं ॾांहुं मुतवजो थियणु खपे, मुंहिंजो कमु जेको आहे उन खे छपाइणु खपे ऐं मंज़र आम ते आणण लाइ मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कनि त बहितर अमल आहे। वधीक हाणे इदारा मर्ज़ी वारा आहिनि, पाण एतिरो ई चई सघूं था। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मुल्क में लतीफ़ ते कमु कंदड़ इदारा बि मौजूदु हुजनि, बिटशा सकाफ़ती मर्कज़ बि हुजे, उनजो पंहिंजो बजेटूं बि हुजनि ऐं ॿियनि इदारनि खे बि बजेटूं हुजनि, पर को बि उन कम जी मालिकी त कोन थो करे, हिमत अफ़ज़ाई कोन थो करे। पर साईं, छा तव्हांजा जेके ही रिसाला तव्हां छपराया पंहिंजे ख़र्च ते, उन्हनि रिसालनि खे भला कंहिं इदारे को 50, 20, 10, 15 के कापियूं तव्हां खां ख़रीद कयूं कंहिं इदारे? मुंहिंजा साईं न, आउं बिल्कुलु एतिरो चवंदुसि त हर माण्हू, हर इदारो इहो आसरो करे थो त मूंखे एज़ाज़ी कापी मिले। जेके बि वॾा वॾा अदीब आहिनि, जेके वॾनि वॾनि इदारनि में वेठा आहिनि, पब्लिशर इदारनि में वेठा आहिनि, उन्हनि ॾांहुं आउं हितां TCS करे जेको किताब मुंहिंजो छपजे थो, फ़र्ज़ु करियो सिटवार सम्झाणी वारो रिसालो आहे जंहिंजी 1400 रुपया क़ीमत आहे ऐं 400 रुपया TCS जो ख़र्चु आहे, ऐं 1800 रुपए जो ख़र्चु करे उन्हनि दोस्तनि ॾांहुं मुफ़्त में कापी ॾियारे थो मोकिलियां। उन्हनि अदीबनि ॾांहुं, चेयर वारनि ॾांहुं, सकावत खाते वारनि ॾांहुं, अदबी बोर्ड जे माण्हुनि ॾांहुं, लैंग्वेज अथॉरिटी वारनि माण्हुनि ॾांहुं, इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी जे डायरेक्टर ॾांहुं। पर इंसाफ़ जी तक़ाज़ा, नाइंसाफ़ी जी हद हिन ताईं आहे जो उहे माण्हू मूंखे रसीद ॾियण लाइ तयारु न आहिनि। अदा तुंहिंजो किताबु पहुतो, फ़ोन नंबर लॻा पिया आहिनि, रुॻो मैसेज करे छॾीनि, अदा तुंहिंजो किताबु पहुतो, शुक्रिया अदाई उहा बि करणु नाहे। इन हद ताईं मूंसां रवैयो रखियो वियो आहे। वधीक हाणे इदारनि जी मर्ज़ी, माण्हुनि जी मर्ज़ी। अदा आउं मायूस त कोन आहियां, पर इहो अमल थोरो बहितर न आहे, मूंखे कंहिं बि मोट कोन ॾिनी आहे। असुल छा आहे त साईं, इहो इदारा जेकॾहिं तव्हांजी हिमत अफ़ज़ाई कनि ऐं इदारा तव्हांखे जेकॾहिं अॻिते वधाइनि ऐं तव्हांखे सहूलियतूं ॾियनि, त तव्हां तिन खां जेको अकेलो पंहिंजे पर में जेको वेही कमु करियो था, जेकॾहिं ऐं उहो कमु एॾो तव्हां कयो आहे जो आउं दवा सां चवां थो त कंहिं इदारे बिशाह ते एॾो वॾो कमु कोन कयो आहे। इदारनि खां वधीक तव्हां कमु कयो आहे ऐं अकेले माण्हू जेकॾहिं तव्हांखे उन इदारनि वारियूं साॻी सहूलियतूं मुहैया हुजनि हा त तव्हां तमामु वॾो कमु करियो आहे। बहरहाल, हिते असां वटि आशिक़ सदाईं आज़माइश में हूंदा आहिनि ऐं तव्हां बि हिकिड़ा आशिक़ आहियो जेको पंहिंजी आज़माइश में, पंहिंजे इश्क जे सफ़र में हलो पिया, मायूस कोन आहियो। विख विख ते तव्हांखे जेके मफ़ाद परस्त लुंडियूं आहिनि उहे तव्हांखे ॾंगीनि पियूं ऐं पोइ बि तव्हां उन्हनि जा ज़ख़्म बर्दाश्त कंदा हलंदा पिया हलो। तव्हांजी हिमत खे सलाम। शाल तव्हां ख़ुशि हुजो, सलामत हुजो। महिरबानी साईं। तव्हां हिन अछड़े थर जे हवाले सां जेको को दुनिया जा जेके आलमी इदारा आहिनि या दुनिया में जेके सिंधी ॿुधनि पिया तव्हांजो प्रोग्राम, त उन्हनि खे अछड़े थर लाइ तव्हां का गुज़ारिश कंदा? सही अर्ज़ु हीअ आहे, अछड़े थर वारनि जे बदिरां आऊं आलमी इदारनि खे पैगाम ॾियणु चाहींदुसि त अछड़े थर में इंतिहाई अज़ीम इंसान रहनि था, इंसानी जज़्बनि वारा माण्हू रहनि था। उन्हनि खे इस्पतालूं ठाराए ॾियो, उन्हनि खे रोड रस्ता ठाराए ॾियो, उन्हनि खे लाइट जो इंतज़ाम करे ॾियो, उन खे पाणी जो इंतज़ाम करे ॾिजे, उन्हनि खे तालीम जो इंतज़ाम करे ॾिजे। जेकॾहिं आलमी इदारा हिन तरफ़ बि इहो निगाह कनि, हिन तरफ़ बि इहो क़दम खणनि त अछड़े थर वारा माण्हू आसानी सां ज़िंदगी गुज़ारे सघनि। हुननि जो हक़ु आहे, उहे हिन मुल्क जा बाशिंदा आहिनि, उहे वतन दोस्त आहिनि, उहे इल्मु दोस्त आहिनि, इल्म जा प्यासा आहिनि, सिहत तंदुरुस्ती हुननि जो हक़ु आहे, इल्मु हुननि जो हक़ु आहे, पाणी सिहत इहे शयूं हुननि जो हक़ु आहे। आलमी इदारनि खे अछड़े थर जे पासे ॾांहुं तवजो ॾियणु घुरिजे, इहा आउं अपील कंदुसि। महिरबानी साईं।
मौज़े सामाइन इन सां गॾु ई हीउ प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। पंहिंजे मेज़बान मशकूर फलकारे खे इजाज़त ॾींदा। सदाईं गॾु, यार ज़िंदा, सोबत बाक़ी।